सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी वो सचे साईं जो मिसाल आहे साईं सतराम दास साहिब। हिकिड़ो शख़्स परिवार जी दामन में आयो, चइसि असांजो नौजवान ॿार आहे, उनखे ग़लति आदत, ग़लति संग, ग़लति चीज़ूं सभु खामियूं ख़राबियूं अथसि, सभु ग़लतियूं अथसि। तंहिंजे करे हिनते आसीस कयो। साईं ने तकियो, हूं चयोसि मां छॾण बि चाहींदो, मां को छॾिबियूं न आहे। अंदरि एतिरो मैलो थी वियो आहे, एतिरो ख़राबु थी वियो आहे, मुंहिंजी नज़र, नीयत, सोच, अमल सभु कुझु ख़राबु थी वियो आहे। इन करे कोई चवंदो आहे छॾण जी कोशिशि कंदो, वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी ओड़ो हूंदो, मूंखे कुझु बि न आहे थींदो। इनखे जॾहिं थींदो ई न आहे, मां पंहिंजे वस में ई न रहियो आहे, मां छा कयां। अम्मा एतिरो मैलो थी वियो आहे, एतिरो ख़राबु थियो, सिधो थींदो बि न, मैलो मन छा थींदो। कोशिशि बि कई, तॾहिं साईं जन खिलियसि, चङो भला ये तो कुछ काना लकड़ियूं खड़ी आ। वो जीअं वियो काना जेके हुया लकड़ियूं खड़ी आयो, साईं रख, चङे तीली ॾे, मुंहिंजे तीली ॾिनी, बाहि वरिसी, जीअं बाहि भरी, साईं ने चङो भला अधु पाणी भरिया। जीअं पाणी भरण वियो, साईं ने काॾे वेंदो ॿिया, चइसि खूह तो नल तो पाणी भरे था। छो हे साम्हूं पाणी हले थो न, चइसि हे त नाली जो पाणी आहे, ख़राबु पाणी आहे, अहिड़ो गंदो पाणी आहे, जेको आहे तूं खड़ी आहे। पोइ जेको खड़ी आहे पाणी खड़ी आयो, जेको नाली जो पाणी साईं जे मथां विझ। जीअं हुन बाहि जे मथां विधो त बाहि त विसामी वई। तॾहिं साईं चयुसि, जल सॼो जीवन हूंदो आहे। जल आहे त असां बि आहियूं, साफ़ शफ़ाफ़ निर्मल शीतल, लेकिन जॾहिं उहो गंदो थी वञे न, मैलो थी वञे, गटर जो पाणी भरिजी वञे, अहिड़े थियण खां बाद में बि उनमें एतिरी ताक़त हूंदी आहे जो ॿरंदड़ बाहि खे विसाए करे ख़तमु करे छॾे, वरी पंहिंजो पाण खे वरी साफ़ ख़तमु करे। तंहिंजे करे असांजो माना आहे जहिड़ो मैलो थियो, जीअं बि कुझु थियो, लेकिन जीअं रहमत में आयासीं, आसीस पीतीसीं, जेका ई मैल हूंदी सॼी ख़तमु थी वेंदी, असां वरी ओड़ा अछा उजरा साफ़ सुथरा थी वेंदासीं, वरी चङे नमूने बहितर थी। ऐं उन शख़्स उन वक़्तु आशीर्वाद वरिती, उनजा सभु मैल ख़तमु थी विया, जेके वरी उन करे जेको साफ़ जी नज़र, नीयत, सोच, अमल अगरि ख़राबु आहे, उन ॾींहुं खां हिकिड़ो बहितरीनु इंसानु बणिजी।